न्यू अरकम पब्लिक स्कूल ऐं कॉलेज हिकु ओल्ड इदारो आहे जिथां केतिराई नौजवान पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र गोल्ड कंदा आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे यूसुफ आस्कर मंगरियो। चवणी आहे ओल्ड इज़ गोल्ड। ईअं ई अरकम स्कूल हिकु ओल्ड इदारो जितां केतिराई नौजवान पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र गोल्ड करे वञी के त डॉक्टरी जो कोर्स पढ़ी रहिया आहिनि त के वरी इंजीनियरिंग जो कोर्स करी रहिया आहिनि। मतिलबु त सभु अहम शोबनि में अॻिते जो सफ़र जारी रखियो अचनि। हिन ओल्ड इदारे में पढ़ी वेंदड़ नौजवान मुख़्तलिफ़ नाले वारनि डिपार्टमेंट में हिसो पिणु वरितो अथनि जिते हू पंहिंजी ज़िंदगी खे बहितर ऐं वसी करण लाइ ओल्ड अरकम इदारे जी जदोजहद जारी रखियो अचनि। हिन वक़्तु ही इदारो ज़िले उमरकोट में सर फ़हरिस्त आहे जिते रोज़ाना सवनि जी तइदाद मंझि गुलनि जहिड़ा ॿारड़ा तइलीम हासिलु करण लाइ पहुचंदा आहिनि। पढ़ाई थियण खां अॻु ॿारड़ा कतारनि में बीह क़ौमी झंडे खे सलामी ॾेई पंहिंजनि क्लासनि ॾांहुं वेंदा आहिनि। हिन इदारे जा उस्ताद मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा पढ़ियल ॻढ़ियल महिनती जफ़ाकशी कंदड़ आहिनि। हू वक़्त ते स्कूल पहुचंदा आहिनि ऐं शागिर्दनि खे महिनत ऐं जदोजहद सां संदुनि पढ़ाईंदा आहिनि। हिन गोल्ड इदारे में शागिर्दनि लाइ हर क़िस्म जी सहूलियत जहिड़ोकि पाणी खां वेंदे सफ़ाई सुथराई, शागिर्दनि लाइ शइ शिकिल तइलीम सां लाॻापियल शयूं पिणु ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ज़िंदगी खे आसान बनाइण लाइ ॿारनि लाइ हिकु दफ़ो वरी अहम मौक़ियो हिन ओल्ड अरकम इदारे जूं ॿीहर दाख़िलाऊं जारी आहिनि जिते अणपोच ग़रीब मिसकीन लाइ ख़ासि रिआयत मुक़ररु थियल आहे। हिन ओल्ड इदारे में ईंदड़ शागिर्द ज़रूरु मौक़ियो हासिलु कनि। शाम जे वक़्तु ही ओल्ड अरकम इदारो हिकु ॿी शिफ्ट में कॉलेज तौरु फर्स्ट ईयर ऐं इंटर जे शागिर्दनि लाइ तइलीम जो मर्कज़ हूंदो आहे जिते नामियारा प्रोफेसर पंहिंजा लेक्चर सां सम्झाणी ॾींदा आहिनि। हिन ओल्ड अरकम इदारे मंझि केतिराई प्रो ऑफिसर तौरु शहरी विज़िट लाइ ईंदा आहिनि जिते ॿारनि जी महिनत खे चार चंड लॻाए वञनि। असां सभु हिन ओल्ड इदारे लाइ दुआगू आहियूं त मालिक हमेशह कामयाब रखे। साथी रिपोर्टर यूसुफ आस्कर मंगरियो, न्यू मेहरान।